जादूगरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो वियो आहे। सेनेट अहिड़ो बिल मंज़ूर कयो आहे जंहिंमें जादूगर ऐं फीणो कंदड़ जेके माहिर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ हिन वक़्तु कार्रवाई थींदी, सज़ा बि पिणु मुक़ररु कई आहे, ॾंड बि आहे। हिन वक़्तु सेनेटर ज़मीर घुमरो साहिब असां सां गॾु आहिनि। साईं, सेनेट मां बिल मंज़ूर थियो आहे, कंहिं जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी, छा आहे? ॾिसो, इहे बहिराड़ीअ में जेको माण्हू जेको आहे सो एतबार कंदा आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि ते त हीअ असांजो जिन कढंदा या जेको पंहिंजो विच क्राफ्ट थींदी आहे उन ते जेको आहे सो काफ़ी माण्हू मरी वेंदा आहिनि। तव्हां अॻ में ॾिठो हूंदो त घणा पीर जेको आहे सो माण्हुनि खे मारे हलिया वेंदा आहिनि ऐं हिकिड़ी डेंजरस सिचुएशन में माण्हुनि खे रखंदा आहिनि। त इहो बिल उन जे ख़िलाफ़ पास थियो आहे त जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंसिडेंट्स थियनि था अहिड़ा, त उनखे रोकियो वञे त जीअं को बि जेको आहे सो माण्हुनि खे बरगलाए न सघे त मां जेको आहे सो इहो फीणो थो कयां, फीणे जे असर ते वायलेंस यूज़ कनि था, तशदुद यूज़ कनि था माण्हुनि ते, त उन जे ख़िलाफ़ इहो बिल पास थियो। अच्छा, जादूगरनि ख़िलाफ़ कार्रवाई बि का थींदी या बिल त मंज़ूर थींदा? बिल ला थी वियो आहे त कार्रवाई थींदी। बिल्कुलु पुलिस खे अख़्तियार हूंदो त उनजे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे। अॻ में अहिड़ो जेको आहे सो ला कोन्हे, उन करे पुलिस उन्हनि खे जेको आहे सो भॼी वेंदा या छॾे ॾींदी। हींअर जेको आहे सो पुलिस ते इहो लाज़िम आहे त जेकॾहिं को अहिड़ो माण्हू हुजे जेको कंहिंखे तशदुद वारी सूरत हाल में रखे या अहिड़ी सूरत हाल पैदा करे जो माण्हू जेको आहे सो उनखे नुक़सान थिए साइकोलॉजिकली तौर ते या पंहिंजो उनजी का डेथ थी वञे थी, ऐं काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया आहिनि पाकिस्तान में। मुंहिंजे ख़्याल में हीउ तमामु ज़रूरी हो ऐं उनखे सेनेट पाकिस्तान पास करे छॾियो। ही बिल तमामु उन्हनि लाइ ज़रूरी हुयो जेके अबोझ माण्हुनि खे फुरींदा आहिनि। हाणे फुरींदड़नि ख़िलाफ़ पुलिस सख़्तु कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे अबोझ माण्हुनि खे फीणे ऐं धागे जी मद में फुरजण खां बचाईंदी।